जिला कंबर शहदादकोट में ट्रेन सर्विस गुज़श्ता 20 सालों से बंद। गरीब आवाम एक सस्ते सफरी सहूलत से महरूम। रेलवे लाइनों पर कब्जा माफिया का कब्जा ताहाल बरकरार। शहरी परेशान और मायूस। गुज़रियल ॿ ॾहाका थिया आहिनि त शहदादकोट ट्रेन सर्विस जेका आहे लाड़काणो वाया उस्ताद मोहम्मद जेका ट्रेन सर्विस हलंदी उहा बंदि थी वई आहे। शहर जा माण्हू जेके आहिनि रेलवे जी जेका कूक आहे उहा ॿुधण लाइ आता आहिनि। रेलवे जी जेका तबाही आहे उन तबाहीअ में DS रेलवे सखर, EN लाड़काणो, PWI जेके बि रेलवे जा अमलदार आहिनि उहे पाण जेके आहिनि मुलविज़ आहिनि। ऐं छो त 2010 जी बोर्ड में जेका रेलवे जी ट्रैक जी पटड़ी जेका चोरी थी उन में बि ख़ुदि रेलवे जा जेके आहिनि अमलदार ई जेके आहिनि मुलविज़ निकिता, जिन ते FIR बि थी। पर उन खां पोइ जेको आहे रेलवे जी बहाली जे हवाले सां को बि हिन वक़्त ताईं तदारक न थियो आहे। कोर्ट जेका आहे सगोरी अदालत जेका आहे उन बि हुकुम ॾिनो त रेलवे ट्रैक जेका आहे लाड़काणो वाया जैकमाबाद जेका हले पई उहा जेका आहे बहाल कई वञे, पर बहाल न थी आहे, जंहिंजे करे शहरनि खे इलाही मुश्किलातुनि जो शिकार थियणो थो पए। मां वश TV न्यूज़ खे मुबारकबाद पेश कयां थो, छो त हिन टॉपिक ते कंहिं बि ताईं न ॻाल्हायो आहे। शहदादकोट जो ख़ासि मसइलो आहे जेको रेलवे लाइन आहे, इहे कई अरसे खां बंदि लॻी पई आहे, जंहिंते माण्हू कब्ज़ा बि करे छॾिया आहिनि ऐं ट्रेन बि बंदि लॻी पई आहे। ऐं मुसाफ़िरनि खे गरीबनि खे बसनि ऐं वैगननि जे रहम करम ते छॾियो वियो आहे, जिते ॿीड़ो किरायो वरितो थो वञे ग़रीबनि खां। अगरि ट्रेन इहा बहाल थींदी त इन में ग़रीबनि जो भलो थींदो, छो त ग़रीब टिकट वठी पंहिंजी 50 या 100 में पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पुॼंदो। इन खां बहितर आहे त वैगननि जी बजाए ट्रेन बहाल कई वञे, जेको शहदादकोट जो अहम मसइलो आहे। असां आला इख्तियारनि खां अपील था कयूं त महिरबानी करे शहदादकोट जी ट्रेन खे बहाल कयो वञे ऐं हिननि खां ज़ालिमनि खां जेके वैगननि वारा आहिनि, बसनि वारा आहिनि, हिननि जे किरायनि खां ग़रीबनि खे बचाए ग़रीबनि खे सहूलियत फराहम कई वञे। उन्होंने मजीद कहा कि ट्रेन का सफ़र अब एक ख्वाब की मानंद लगता है, मगर मुंतखब नुमाइंदों की खामोशी देखकर हम शहरी भी मायूस हैं। उन्होंने मुतालबा करते हुए कहा कि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध और दीगर मुतल्लिक़ अफसरान गुज़श्ता 20 सालों से बंद ट्रेन सर्विस जल्द से जल्द बहाल करने में अपना भरपूर किरदार अदा करें ताकि शहरियों में फैली बेचैनी ख़त्म हो सके। कैमरा में लियाकत चांड्रा, तनवीरी साजी के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।